नज़र नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। तहरीक इंसाफ जी अगवान अगूणी वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी इस्लामाबाद में गिरफ़्तार। एंटी करप्शन पंजाब की टीम इस्लामाबाद पुलिस की मदद से कोहसार थाने की हद में शीरी मज़ारी के घर ॿाहिरां गिरफ़्तार किया। ज़रीन मूजिब शीरी मज़ारी ख़िलाफ़ डेरा गाज़ी ख़ान में ज़मीन ते कब्ज़े जो केस दाख़िल थियल है। गवर्नर पंजाब की मुक़ररी वाले मामले ते सदर डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़त जो जवाब ॾेई छॾियो। जवाब में चयो वियो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ गवर्नर पंजाब की मुक़ररी बाबति पंहिंजी तजवीज़ ते नज़रसानी करे आर्टिकल 101(2) तहत गवर्नर सदर की रज़ामंदी ताईं उहिदे ते बरक़रार रहंदो। वरी वज़ीर की चूंड में असेंबली मेंबरनि वफ़ादारियूं तब्दील कयूं। मुल्की हालतुनि की घुर्ज आहे त मौजूदा गवर्नर पंहिंजे उहिदे ते बरक़रार रहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज ख़िलाफ़ 16 अरब रुपयनि की मनी लॉन्ड्रिंग केस बाबत लाहौर की स्पेशल सेंट्रल कोर्ट में ॿुधणी। शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज अदालत में पेश। शहबाज शरीफ अदालत में बयानी ॾेई चयो आहे त हिन क़ौम जा अरबे रुपया बचाया और बरतानिया में थियल जांच में भी हू बेगुनाह साबित थियो। जेकॾहिं करप्शन कई हुजे हा त अदालत आॾो न हुजे हा। FIA प्रोसिक्यूटर शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज ते फ़र्द जुर्म लागू करने की मुखालफत करे छॾी। अदालत शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज की अबूरी ज़मानत में भी 28 मई ताईं वाद कर छॾी। सलेमान शहबाज, ताहिर नकवी और मलिक मकसूद जा गिरफ़्तारी वारंट जारी। IMF सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं त मुल्की मईशत के हलाइण को मौज़ूई थी सके थो। मौजूदा सूरत हाल में IMF जो किरदार अहम आहे। समूरनि इतिहादनि जो फ़ैसिलो आहे त आइनी मुद्दो पूरो कंदासीं। असां पंहिंजे इतिहादनि खे को सरप्राइज़ न ॾींदासीं ऐं जेको फ़ैसिलो हूंदो गॾियल मुशावरत सां थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान मरियम नवाज़ लाइ किरियल ॿोली इस्तेमालु कई। उन मां लॻे थो त संदसि पंहिंजो तजुर्बो ख़राबु रहियो आहे। संदसि ख़्याल में त इमरान ख़ान जहिड़ो गंदो किरदार त लखनि में त छा मिलियन में बि ॻोल्हण सां शायदि ई मिले।